खणी नैण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र, खणी नैण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र, सूरज शाखूं झुकियूं को माण्हू कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर, झको थियो जोहर जानिब जे जमाल सी। अस्सलाम वालेकुम मौज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बन साहब जी। मुंहिंजा साईं महरान जे रागी में अॼु असां सिंध जूं तमामु वॾियूं गुलकारूं जिन जो पंहिंजो हिकिड़ो रंग ऐं ढंग रहियो आहे उन ते प्रोग्राम कंदासीं। पहिरें हिसे में असां रूबीना हैदरी खे यादि कंदासीं ऐं ॿिए हिसे में असां ताज मस्तानी खे यादि कंदासीं। प्रोग्राम जे आगाज़ में जीअं तव्हांखे ख़बर हूंदी आहे हस्ब मामूल हस्ब दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नसीर साहब कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? गर्मी थोरी आहे साईं? हा, ऐं गर्मी सां गॾु प्रोग्राम जी सरगर्मी बि आहे। ॿई कम जारी आहिनि। ॿई कम जारी आहिनि। नसीर साहब हाणे पाण त को किसो खणंदा आहियूं त पोइ वरी केॾी केॾी महिल एॾो माना उहो माना पाण खे मज़ो अची वेंदो आहे किसे में, त पोइ वरी हुननि जे बारे में पाण खे जो ॻाल्हाइणो हूंदो आहे त उहा ॻाल्हि रहिजी वेंदी आहे। त जीअं त अॼु हिन प्रोग्राम में नज़ीर साहब जीअं त मुर्तज़ा मजबूर साहब चयो त पहिरें हिसे में त पाण ॻाल्हि कंदासीं रूबीना हैदरी ते, उन खां पोइ वरी ताज मस्तानी ॾींदासीं। त नज़ीर साहब चपड़ीअ जो जॾहिं रिवाज़ पियो आहे इहो त को नओं त कोन पियो न, पुराणो रिवाज़ हो चपड़ीअ ते ॻाइण जो, उनजो पोइ ढोल फ़क़ीर यादि थो अचे। उन खां पोइ वरी जिदत जेका आंदी आहे सिंध में उहा आंदी जलाल चांडे। जी हा, बिल्कुलु ठीकु आहे। पोइ वरी ॾिसंदे ॾिसंदे सभु हर शइ जो एक्शन जो रिएक्शन थींदो आहे ऐं हर माण्हू चवंदो त मां उन हिसाब सां पोइ काफ़ी जेके मर्द हुआ उन्हनि पोइ पर हिकिड़ी ख़ातून पैदा थी जंहिं उन शइ खे अपनायो ऐं उन पंहिंजो हिकिड़ो धार मक़ाम पैदा कयो। हा, सिर्फ़ु इहा ॻाल्हि करे वियुसि त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि असर सहमत आहियो या हिन में कुझु का ॻाल्हि मां आउं सम्झां थो त चपड़ी अख़्तारे ते जेका मीडिया जे तवसुत सां स्टेज ऐं पोइ कैसेट कल्चर में जंहिं ख़ातून पाण खे बहसियत चपड़ी अख़्तारे जी फ़नकारा जे तौर ते ऐं वॾी ॻाल्हि त मदे मुक़ाबिल असांजे जलाल साईं जे जेको आई ऐं पोइ उन मुक़ाबलेबाज़ीअ में, छाकाणि त पोइ माण्हुनि खे त ख़ल्क़ खे त तमाशो खपंदो आहे, उनखे शो छा खपंदो आहे, रौनक खपंदी आहे। त उन्हनि इन जेको चपड़ी अख़्तारे जो मुक़ाबिलो आहे उन में हुन रूबीना साहिबा जेका आहे असांजी माशाअल्लाह उनखे पंहिंजो हिकिड़ो वॾो नालो मिलियो। पर अशरफ आउं सम्झां थो त असांजो प्रोग्राम हिकिड़ो तारीख़ी नोयत जो आहे त असीं छो न ॾिसूं त बरे सग़ीर में असांजे नंढे खंड में ख़वातीन कहिड़े अंदाज़ सां ॾाके बि ॾाके पंहिंजे मौसीक़े जे फन में आयूं आहिनि। छाकाणि त असांजो सिंध जो जागीरदाराना मुआशिरो आहे, हिन में कंहिं बि औरत जो ऐं ख़ासि तरह सां कंहिं घरेलू स्पेस घटि आहे, हा, उनखे यकदमि अचणु उहो एॾो आसान कोन्हे असांजे 20 सदीअ में, ऐं ख़ासि करे वरी म्यूज़िक जो शोबो। पर असीं जेकर थोरो मुड़ी था ॾिसूं त पोइ असांखे इहे लोटे वारियूं जेके हिकिड़े मख़सूस फैमिलीअ सां राजस्थान जा ख़ानदान आहिनि, जीअं असां जीवणी बाई जो नालो ॾिठो, पोइ वरी असांखे करीमा बाई आहे या मूली बाई आहे, पर वरी जेकॾहिं पाण चपड़ी अख़्तारे जो, छाकाणि त चपड़ी अख़्तारो जॾहिं चवंदासीं त पोइ सूफ़ी ऐं जेको मजाज़ी कलाम जो जेको ॻाइणु आहे उनखे डिस्कस कंदासीं। त रूबीना साहिब खां पोइ पहिरीं, रूबीना हैदरी साहिब खां पहिरीं असांखे अम्मा बेगम फ़क़ीरियाणी जेका रोड़ीअ वारी आहे, असांजे अख़्तर दरगाही जो वॾो नालो आहे, उनजी ॾाॾी आहे, दरगाही मीराणी साहिब जी वालदा आहे। त इहे जेके आहिनि इहे ख़वातीन आयूं चपड़ी अख़्तारे जे हवाले सां। हूअ जॾहिं बुज़ुर्गी में हुई अम्मा बेगम फ़क़ीरियाणी, ऐं छाकाणि त मलाह या मीरबर ख़ानदान सां हुनजो तालुक़ हो, त उहा चपड़ी अख़्तारे सां पुख़्ता उमिरि में आई आहे। पर असांजी रूबीना त आहिनि फू जवानी में, जॾहिं छोकिरी आहे न हिकिड़ी, त तव्हां सम्झो था त कंहिं छोकिरीअ जो ईअं चपड़ी अख़्तारे ते सिंधी समाज में वॾेरनि, हारियुनि, नारियुनि, मज़दूरनि स्टेज ऐं उन में अचणु, उन लाइ हिकिड़ो वॾो सपोर्ट थी खपे उन फैमिलीअ जी, पंहिंजे वॾनि जी, बुज़ुर्गनि जी, उनजी इजाज़त सां। त इन विच में जेकॾहिं आउं तस्करो थोरो कयां त असांजी जीवणी बाई वॾो नालो आहे, उन खां पोइ असांजी रूबीना, सुशीला मेहताणी साहिबा, सुरैया हैदराबादी या ज़ेबुन्निसा, ज़ीनत सिद्दीकी, आपा अज़ीज़ा सुमरो, ही हिकिड़ा घरेलू ऐं ख़ानदानी आहिनि जिन पहिरियों दफ़ो पढ़ियल लिखियल ख़वातीन मीडिया में आयूं, पर उहे बि ईअं स्टेज ते त असांजे रूबीना वांगुरु कोन आयूं आहिनि, रूबीना हैदरी साहिबा वांगुरु। हू मख़सूस हिकिड़े शाह लतीफ़ जो उर्स मुबारक आहे या
मीडिया आहे, रेडियो आहे, टेलीविजन आहे, टेलीविजन, सही पर रुबीना साहिबा जेका आहे हैदरी, उहा उन अवामी सतह ते पंहिंजो पाण खे साम्हूं आंदो। त पहिरें मरहले में मुंहिंजो ख़्यालु आहे त असां ठीकु आहे, अञा एतिरो तारुफ़ ॾियूं था। एतिरो ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त अञा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे हुनजे हुस्न ते हुन टाइम में, पर छो न हिकिड़ो नग़मो पाण ॾिसूं ॿुधूं था ऐं दोस्त बि असांजा ॾिसनि ॿुधनि त कहिड़ी आहे रुबीना हैदरी। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था हा रुबीना हैदरी खे इलाही वक़्त खां पोइ आउं बि ॾिसां पियो कीअं थी ॻाए। वेलकम बैक। जी निसाब हाणे शुरूआत कईसीं त भई रुबीना जेका आहे सा हीअं बाक़ाइदा तौर ते हीअं जम पायो आहे, पर उन सां गॾु नज़ीर साहब हिकिड़ो त रुबीना हैदरी चपड़ी ते या ॿियनि साधन ते हुनजो अबूर बि रहियो आहे। उन खां अलावा वरी जेको हुनजो ख़ासि ॿारहाड़ी वारो स्टाइल रहियो आहे त हुन सिंधी टोपी पाती जलाल जे मुक़ाबले में, वरी टियों सोने ते सुहागो त उमिरि बि नंढी ऐं हुस्न बि हो माशाअल्लाह। हाणे इहो जेको जॾहिं इन क़िस्म जो फ़नकार मैदान में रहे थो, ख़ासि करे सिंध जे मैदान में लहे थो जिथे मलाखड़ा आहिनि, मेला आहिनि, ठीकु आहे साईं, उते हुस्न पाए ऐं उते वरी चपड़ी पाए, वरी अंदाज़ पाए ऐं वरी उते सिंधी टोपी पाए, त पोइ घणो जेको आहे सो माण्हू जो रुझान हुनजे हुस्न ते वञे थो या हुनजी चपड़ी ते वञे थो साईं? मुंहिंजो ख़्यालु आहे त इंसान जी जेका निगाह आहे, हर इंसान खे का हसीन शइ जेका आहे उहा पहिरीं अट्रैक्ट कंदी आहे। त हुस्न पहिरियों
अखियुनि जो दरवाज़ो आहे जंहिंमें खुलण सां साम्हूं जेको मंज़र वणे थो त पोइ उन जी हर शइ क़बूलियत जो शरफ़ हासिल करे थी। त कुदरतन अलाह साईं उनखे हिकिड़ी सुठी चहिरे जी तख़्ती ऐं अदब अख़लाक, छाकाणि त रुबीना हैदरी साहिब सां जो मुलाक़ातूं आहिनि असांजी फ़नकारा रही आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी। हाणे थोरी गोशाइती आहे, माशाल्लाह पंहिंजे घर ॿारनि वारी आहे, शाहाणी फैमिली आहे, जेके शाही पाण खे सॾाइनि था, उन ख़ानदान सां हुनजो तालुक़ु आहे। पर हाणे जेकॾहिं असीं हुनजो वजह शोहरत ॾिसंदासीं त सिंधी समाज जेको आहे न उहो अशरफ बुनियादी तरह सां ॻोठाणो आहे ऐं तव्हां जेतिरो खुलियल लफ़्ज़नि में इश्क जो, हुस्न जो, मोहबत जो इज़हार अवाम में जॾहिं वञिबो आहे, अवामी लहजे में ॻाल्हाइबो आहे त पोइ सम्झो था त उहो छा चइबो आहे, वफ़ा नाथन शाही जो हिकिड़ो शेर आहे त वाह छा गोदो ऐं अखि टपाल वफ़ा, छा ॾिसूं हुस्न जे नज़ारनि खे। वाह वाह वाह। त हीउ असांजे जेको ॿाहिराड़ीअ जो सादा दिलि अवाम आहे उनखे तव्हां ॾिसंदो त मेलनि में हाणे ऐं जेके ख़्वाजा सराह जा जेके डांस आहिनि, हाणे उहो त एॾा मेकअप करे ऐं तख़्तनि ते नचणु, नूरजहां जे गाननि ते, त ॾिसो त माण्हू उन्हनि खे ईअं ॾिसंदो आहे त स्टिल फोटोग्राफीअ वांगुरु थी वेंदो आहे। हाणे अहिड़े समाज में जिते मेलनि मलाखड़नि जंहिंजो तव्हां तस्करो कयो, उते जॾहिं रुबीना आई आहे अवामी रंग जे शाइरीअ सां, माना जिन जा ॿोल असांजा शाइर ॾिसो, कॾहिं अली मोहम्मद उॾेराई पियो लिखे, कॾहिं न्याज़ पिताफ़ी पियो लिखे, कॾहिं बिलावल असांजो ओठो पियो लिखे, अनवर कंबरानी पियो लिखे। हाणे जेकॾहिं मुंहिंजा सुठा संजीदा ॿुधण वारा आहिनि, मुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधनि पिया त सम्झनि पिया त हिकिड़ी शाइरी आहे शेख हयाज़ जी, हिकिड़ी शाइरी आहे उस्ताद बुखारीअ जी जेका आला तरीन उन में उमीर अब्दुल रसूल मीर साहब अची, मखदूम साईं तालिबुल मौला आहे, ये दौरे हाज़िर जा वॾा शाइर आहिनि, एॾे हुस्न अख़लाक सां, एॾे शाइस्तगीअ सां। पर हिकिड़ो लहजो आहे त वरी बसि लॻी वियूं तुंहिंजे हुस्न जूं हवाऊं, हुस्न आयो त हा करे वेठुसि। त इहा जेका शाइरी उहा हिननि असांजे फ़नकारनि ऐं ख़ासि तरह सां असांजी अदी रुबीना हैदरी साहिबा उहा ॻाई न, त इन करे हुनजी अवामी मक़बूलियत, इहो जीअं चइबो आहे न त कख पन खे बाहि जल्दी लॻंदी आहे, त हुनजी आवाज़, हुनजो आवाज़ ऐं हुनजी जेका शाइरी माशाल्लाह हुन पेश कई आहे। पर हुनजा उस्ताद कामिल आहिनि ऐं हुन पंहिंजे उस्तादनि जी ख़िदमत कई आहे ऐं पियो वरी जलाल जे मुक़ाबलेबाज़ीअ में पोइ त तव्हां ॾिसो पिया त माण्हुनि खे मुंहिंजी चयो त ख़ल्क़ खे तमाशो खपे न, त हुननि इन में रौशे में हुनजो हिकिड़ो तमामु वॾो नालो थियो आहे। ठीकु, ॾिसो मां अञा बि रुबीना हैदरी ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर जीअं त असांखे काफ़ी दोस्तनि ईमेल्स करे या ख़तनि ज़रिए या हू मिलंदा आहिनि त उहे चवंदा आहिनि हाणे महिरबानी करे तव्हां जॾहिं हिकिड़े हिसे में कंहिं फ़नकार जे बारे में तव्हां ॿुधायो त असांखे उन 4 नग़मा कोशिशि करे, त हाणे उहो त नग़मनि जी साइज़ हूंदी आहे, केॾी महिल के नंढा हूंदा आहिनि, के नग़मा वॾा हूंदा आहिनि, त इनशाला दोस्तनि खे पाण मायूस कोन कंदासीं। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था रुबीना हैदरी जे आवाज़ में ही अंदाज़।
वेलकम बैक। प्रोग्राम महरान जा रागी साण करे असीं अवां जी ख़िदमत में आहियूं। दोस्तो, महरान जे रागी में अॼु असां पहिरें हिसे में रुबीना हैदरी जी शख़्सियत ऐं उनजे फ़न ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं। नसीर साहब असां सां मौजूदु आहे, ॻाल्हाए रहियो आहे। दरअसल हाणे जीअं त रुबीना जो जेको अचणु आहे, मैदान में अचणु आहे, सो उहो हिकिड़े हादसे तौरु आयो आहे या हुन ॾिठो आहे त जलाल चांडियो जेको हिन वक़्तु सिंध में जेका उन टाइम आई आहे त हिकिड़ो वॾो नालो आहे, छो न इन जे मुक़ाबले में अचिजे। ऐं पोइ आउं सम्झां थो त हुन जेका पहिरीं एंट्री थी आहे सा शायदि माना त ॿाहिरि थी आहे, रेडियो टेलीविज़न तां न थी आहे। थी सघे थो मां ग़लति हुजां, ऐं कैसेट तां थी आहे। इन जे बारे में तव्हां ॿुधायो सर। अशरफ, ॻाल्हि इहा आहे त ॾिसो त इहो बहस बेकार आहे त हीअ कीअं अची वियो हिन फील्ड में। कुदरत हुनखे दात ॾिनी हुई ऐं हीअ जेका असीं चवंदा रहिया आहियूं त जेका ख़ुशबू ॾियण वारियूं अशरफ शयूं हूंदियूं आहिनि उहे लिकी कोन सघंदियूं आहिनि। तव्हां हुनखे केॾनि बि तहनि में लिकाए छॾियो, ख़ुशबू पंहिंजो इज़हार करे वठंदी आहे। त इहो हुनजो नसीब हो, हुनजे गले में हुनजो रिज़्क़ लिखियल हुयो रुबीना साहिबा जे। ऐं वरी हुनजी जेका फैमिली आहे उहा बि हिकिड़ा मौसीक़ी पसंदि फैमिली आहे ऐं आर्टिस्ट फैमिली आहे। ऐं सम्झां थो त ख़ासि तरह सां सिंध में जेके वधि में वधि ख़वातीन पैदा थियूं आहिनि असांजे सिंगिंग में, हिकिड़ो त नवाब शाह जो ज़िलो आहे, वरी दादू असीं ज़िले में वञूं था, इवन थोरो घणो सखर ऐं लाड़काणो बि, पर बुनियादी तरह सां वधि में वधि जेकॾहिं हिन वक़्तु मोहर सब्त कयो वेठियूं आहिनि त अदी आबदा परवीन जो तालुक़ लाड़काणे सां आहे। असीं जेके हिननि आर्टिस्टनि जो ज़िक्र कयूं पिया, इहे असांजे दादूअ सां ऐं इन्हनि पुत्र सां जेको चइबो आहे असांजो हुननि जो तालुक़ आहे। वरी फैमिली बैकग्राउंड अहिड़ो आहे जो हुननि खे ऐब कोन्हे त उन्हनि जूं न्याणियूं वञी ॻाइनि। हाणे रुबीना साहिबा बेशक असां वटि रेडियो ते बाद में आई आहे, ऐं छाकाणि त हुनजो हू परफॉर्मर आहे। अशरफ, ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे, तव्हां आलम लोहार खे ॾिसंदो न, तव्हां चवंदो त हीउ रेडियो टीवीअ जे बदिरां सुलेमान शाह खे ताईं ॿुधंदो न। हा, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो। बिल्कुलु बिल्कुलु, हा हा। त तव्हां चवंदो त हीउ तव्हां महनाज़ ऐं असांजी समीना कंवल इन्हनि खे, रुबीना खे चवंदो त ही सुरीला आवाज़ आहिनि जेके बंदि माइक, बंदि स्टूडियो में हिननि जी रिकॉर्डिंग अचे त कननि खे सुठी लॻे। पर असां जॾहिं रुबीना हैदरी साहिब जो ज़िक्र कंदासीं त पोइ ही अवामी सतह जी मैदानी जिते तव्हां पहिरीं ॻाल्हि त तव्हां जीअं ई अनाउंस कंदो अॼोके हिन मेले मुलाखड़े जे हिन असांजे साईं समन सरकार जे मेले में असांजी महिमान फनकार आहे रुबीना हैदरी, ऐं हू जीअं चपड़ी अख़्तारो खणी ईंदी त जेसि ताईं हू ॻाए तेसि ताईं हुनजी टोपी, हुनजा अजरक, चपड़ी अख़्तारे सां हुनजो अचणु, त फर्स्ट इम्प्रेशन ई अहिड़ो थींदो जो बसि क्लिपिंग सां हाल खजी ईंदो। त ॾिसो न, फर्स्ट इम्प्रेशन इज़ लास्ट इम्प्रेशन। हाणे रुबीना साहिबा जो फर्स्ट इम्प्रेशन ई हिकिड़ो हुनजे चपड़ी ऐं यकतारे जो आहे। अलण फ़क़ीर जी जॾहिं अनाउंसमेंट, अलण फ़क़ीर त अलाह साईं हुनखे तमामु ख़ुशगुलू पैदा कयो। त हमीद आख़ून साहिबु हमेशह चवंदा हुआ त बाबा अलण फ़क़ीर जे लाइ असीं छा चऊं, हुनजो पंहिंजो वजूद ई हिकिड़ो तारुफ़ आहे। वाह वाह वाह, हुनजी पग, हुनजी वॾो दंबूरो, हुनजा इहे जेके लिबास हुनजो, त हिकिड़ो ॾिसो त उनजो बि वॾो असरु पवे थो। त रुबीना हैदरी साहिबा जो जेको परफॉर्मेंस जो जेको छांइजी वञण वारो हालत आहे त माण्हू हुन में आवाज़ थोरी ॿुधंदा त हिन जो आवाज़ कोई इंतिहाई लता मंगेशकर जहिड़ो आहे, आबिदा परवीन जहिड़ो आहे, या कंहिं जंहिंजी ज़रीना बलोच जहिड़ो आहे। असां हुनजो नालो बि वठंदासीं हवाले सां। त हू अची पहिरीं त पंहिंजे लिबास, पंहिंजे अंदाज़ ऐं हिकिड़ी अनोखे जेको हुनजो तरीक़ो हूंदो हो उन सां अची हू पहिरीं त अवाम खे पंहिंजो करे वठंदी, पंहिंजो कंदी। उनखां मर्ज़ी, उनखां पोइ जेको ॻाए बसि उहो माना हर शइ में ताड़ी हूंदी न। अच्छा, आख़िरी नगमे खां अॻु में असीं दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियूं था त हिकिड़ो नगमो ॿुधूं था, ॾिसूं था, उनखां पोइ वरी आख़िरी नगमे ते पाण तव्हांखे हिकु ॻाल्हि पुछंदुसि। दोस्तो, तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था रुबीना हैदरी जी आवाज़ में हीउ ख़ूबसूरत कलाम। हो तो साहे दिल अञाड़े अञा, हो तो साहे दिल अञाड़े अञा, मूंखे अजायूं मयारू न दे तूं, मूंखे अजायूं मयारू न दे तूं। हो तो साहे दिल अञाड़े अञा, हो तो साहे दिल अञाड़े अञा, मूंखे अजायूं मयारू न दे तूं, मूंखे अजायूं मयारू न दे तूं।
तुझे चवी मां दुनिया भुलाया हुक्म करे ॾिसो हाज़ुर आया तुझे चवी मां दुनिया भुलाया हुक्म करे ॾिसो हाज़ुर आया ओ तोखे छॾे कीअं वञाड़े वञा तोखे छॾे वञाड़े वञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे ओ तोसां आहे दिलि अञाणे अञा ओ तोसां आहे दिलि अञाणे अञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं दुनिया वारनि जे चए न लॻे जा वास्ते खुदा जे अर्ज़ ही मञिजा दुनिया वारनि जे चए न लॻे जा वास्ते खुदा जे अर्ज़ ही मञिजा ओ थोरा तुंहिंजा थी वञाड़े वञा ओ थोरा तुंहिंजा थी वञाड़े वञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं तोसां आहे दिलि अञाणे अञा तोसां आहे दिलि अञाणे अञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे तुंहिंजे अचण सां बेड़ा वसनि था पाण खे ॾिसी गॾो बेरी सड़नि था तुंहिंजे अचण सां बेड़ा वसनि था पाण खे ॾिसी गॾो बेरी सड़नि था ओ तो खसवा घर सुञाणे सुञा ओ तो खसवा घर सुञाणे सुञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं तोसां आहे दिलि अञाणे अञा तोसां आहे दिलि अञाणे अञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं अफ़ज़ल चए मुंहिंजे सिर जा साईं तुंहिंजो सभु कुझु तूं ई त आहीं अफ़ज़ल चए मुंहिंजे सिर जा साईं तुंहिंजो सभु कुझु तूं ई त आहीं ओ भेरो तोखां कीअं भञाड़े वञा ओ भेरो तोखां कीअं भञाड़े वञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं ओ तोसां आहे दिलि अञाणे अञा ओ तोसां आहे दिलि अञाणे अञा मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं मूंखे अजायूं मयारूं न ॾे तूं वेलकम बैक जनाब हाणे आख़िरी हिसो आहे
त हीअ जेका रुबीना हैदरी जो जॾहिं हलियो आहे ज़िक्र ऐं उन टाइम में जलाल चांडियो बि ॻाए पियो, हिन बि ॻायो आहे, ऐं उन खां सवा कते नज़र त हिन टफ टाइम बि ॾिनो हुनखे, माना हिन जो बि हिकिड़ो मक़ाम रहियो, माण्हू हिनखे पसंदि कंदा, ऐं कैसेट में बि हिन जो नालो ईंदो, ऐं उन खां पोइ शादियुनि मुरादियुनि में सेकेंड या थर्ड ते हुनजो हिकिड़ो मास हूंदो। पोइ रेडियो ते हीअ पाण वटि देरि सां आई आहे, पोइ साईं उते जॾहिं आई आहे त तव्हांखे को तव्हां रिकॉर्ड कयो हुनजो कलाम या उते तव्हां हुनखे कहिड़े अंदाज़ में? रुबीना असांजे ई टेन्यूर में जॾहिं असीं हुआसीं उते म्यूज़िक सेक्शन जा इंचार्ज त अप्रूव थियण जे लाइ आई, ऐं अशरफ हिकिड़ो कॾहिं कॾहिं ईअं चइबो न, उहो हिकिड़ो रईस फरोग़ जो उर्दू शेर आहे, कॾहिं कॾहिं पढ़ां थो, हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते। असल में असांजी जेका इन टाइप जी जेका गायकी आहे, जेका कलवाड़े सां ईअं जीअं कर करे छॾींदड़ गायकी आहे, उहो पहिरियों माण्हू जेको आयो आहे असां वटि, जीअं अची असांखे पंहिंजो कयो आहे, उनजो नालो आहे ग़ुलाम हुसैन कलेरी साहब। अच्छा। उन खां पहिरीं असांजा पंहिंजा रेडियो जा अहमद नवाज़ ऐं नज़ीर ख़ान, मुबारक अली ख़ान, असांजा पंहिंजा वॼाइण वारा, जंहिंमें आचर बि असांजो जेको शामिल आहे, जेको मोहम्मद यूसुफ सां ढोलक वॼाईंदो रहियो आहे। पर इहा सॼी ढोलक बंदि स्टूडियो जी ऐं हिकिड़ी ग़ैर अवामी शोशाह वारी न, पर हिकिड़ी कलवाड़े वारी जेका लयकारी आहे, जेका हीअं जेका हाणे ग़ुलाम हुसैन असांजे कलेरीअ खां पोइ वरी माशाअल्लाह असांजे अंब जोगीअ में नज़र अचे थी, त कलेरी शहनशाह हूंदो हो ढोलक जो, पखवाज जो। हाणे अंब माशाअल्लाह जोगी असांजो बादशाह आहे। हालांकि अंब त थोरो माशाअल्लाह पर हू कमज़ोर हूंदो मरूम, पर कमाल हूंदो। कलेरी त पोइ आउं चवां थो त कलेरी ज़बरदस्त। हूअं त हींअर दौरे हाज़िर में अञा जलाल चांडे साईं जंहिंजो मूंखे नालो विसरे पियो, अल ॾिनो या अहिड़े क़िस्म जो नालो आहे, जेको हुनजो पखवाज़ी आहे, अलाह साईं हाणे हुनजी वरी वॾी हयाती ॾे, उहो दिलबर सां कलंदर सां इन्हनि सां वॼाईंदो रहे थो। पर आउं ॻाल्हि कईसीं पिए असां त रेडियो ते जेको रुबीना जो अचणु आहे, उहो दरअसल इन एटमॉस्फेयर वारी जेका गायकी, ज़ाहिर त अशरफ रेडियो जी जेका रिकॉर्डिंग आई, उनजो पंहिंजा हिकिड़ा नाम्स आहिनि। उते ज़रीना बलोच फोक गाए, अमा बेगम फ़कीरानी फोक गाए चपड़ी अख़्तारे ते, उहा त ॾाढी सूट कंदी हुई। पर हीअ जेका अवामी हुई, पर छाकाणि त उनजो वॾो नालो हो, इन करे असां हुनखे पंहिंजे पैनल ते आंदो, ऐं पोइ वरी ग़ुलाम हुसैन कलेरी साहिब सां, उस्ताद नियाज़ हुसैन जी मदद सां, फ़ैरोज़ गुल साहिब जी, छाकाणि त असीं जेकॾहिं रुबीना जो नालो वठंदासीं त पोइ असांखे उस्ताद नियाज़ हुसैन मौसीक़ार जो ऐं फ़ैरोज़ गुल जो ऐं अमानत गुल जो नालो ज़रूरु वठिणो पवंदो, छाकाणि त हीअ पोइ रेडियो ते न ॿधिजी ॻाइण वारो आहे, स्टेज ते छुड़ियो ॻाइण आहे। त अली रुबीना हैदरी साहिबा जो छुड़ियो ॻाइण हो। हा बिल्कुलु, मैदानी, ऐं वरी उहा शाइरी बि असांजे कम जी कान हुई, बिल्कुलु असांजे वरी कम जी पंहिंजी शालत जी, सचल साईं जी आरफाना सूफियाना कलाम, जिन में रिंदी रमज़ब हुई, मजाज़ बि हो, इश्क बि हो। त पोइ उहा असांजे मयार वारी शाइरी जेका आहे, उहा असां आदि रुबीना जी रिकॉर्ड कई, उनजी रिकॉर्डिंग्स कयूंसीं। पर हाणे आउं एतिरो ज़रूरु थो चवां त हाणे उहो पंहिंजे ॿारनि बचनि वारी आहे, हिकिड़ो ज़माना तेज़ीअ सां अशरफ गुज़री विया आहिनि, ऐं बेशक अॼु बि जेकॾहिं उहो हुजे त अवाम खे उहो बेहद पसंदि अचे, स्टेज ते अचे त अॼु बि माण्हू। पर हाणे ज़मीन ॿी, फलक ॿियो, आसमान ॿियो, रंग ॿियो, स्टाइल ॿिया, पर वरी बि माज़ीअ जे यादगार निशानीअ तौर ते जेकॾहिं वरी ॻाइणु शुरू कयईं, वरी बि स्टेज ते अचे, त मूंखे यकीन आहे त असां जहिड़ा आहे पुराणा क़दरदान ठीकु, वॾी महिरबानी साहिब। त दोस्तो हीउ हो पहिरियों हिसो असांजे प्रोग्राम जो, जंहिंमें असां रुबीना हैदरी जी शख़्सियत, उन फन ते गुफ़्तगू कई। हिन नग़मे खां पोइ वरी ॿिए हिसे में तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं ॿिए आर्टिस्ट जे हवाले सां।
वेलकम बैक दोस्तों, महिराण जा रागी प्रोग्राम में ही ॿियो हिसो आहे ऐं जीअं त मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त ॿिए हिसे में सिंध जी तमामु वॾी लोक गुलकार आहे, जंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंग आहे, ढंग आहे। अलाह हुनखे ज़िंदगी ॾे। तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत खूबरू हसीन औरत आहे। उन जे हुसन ते ऐं उन फ़न ते नसीर साहब ऐं असां अॻियां गुफ़्तगू कंदासीं। जी मुंहिंजा दोस्तो, उन जो नालो आहे ताज मस्तानी। नसीर साहब जी, ताज पाहे मस्तानी पाहे, मस्त थी ॻाए थी त जुमाए वॼे थी, मस्त थी ॻाल्हाए थी त उते बि दिलनि खे करार अचे थो। ऐं आउं सम्झां थो नसीर साहब त जेके बि आर्टिस्टूं पाण वटि गुलकाराऊं जिन जो ज़िक्र पाण कयो आहे त ॿ शयूं इलाही हुसन, वरी माशाल्लाह राग, वरी हुन सां गॾु गॾु हुनजी तबियतनि में हिकिड़ो मज़ा हुजे। तव्हां जॾहिं टई शयूं गॾींदासीं त पाण ताज मस्तानी खे इन शइ खां ॿाहिरि कोन था कढी सघूं। ताज जे इन्हनि ॻाल्हियुनि सां गॾोगॾु असीं ताज मस्तानी साहिबा जे इन्हनि ॻाल्हियुनि सां गॾोगॾु अलाह साईं हुनजे हथ में एॾी त लज़त रखी आहे। ओहो, इहो वरी चोथों पहिलो तव्हां ॿुधायो। जेकॾहिं हू मच्छी पलो, छाकाणि त उनजे ख़ानदानी बैकग्राउंड कुझु अहिड़ो आहे, अहिड़ो आहे बिल्कुलु, जो मच्छी पलो पचाइण ऐं उन में जेका लज़त आहे त माण्हू हीअ त चपत त न चटींदो ई चटींदो, पर आङुरियूं बि चटे आङुरियूं तोड़ी हुजे अथई। पर असीं ताज जे फ़न जे बारे में मुनासिब आहे त असीं हुन ते, छाकाणि त असीं रुबीना हैदरी साहिबा ॻाल्हायो। असां अॼु जेको तव्हां पंहिंजे प्रोग्राम जो ख़ासि मौज़ू बनायो आहे त असांजूं अहिड़ियूं फ़नकाराऊं जिन अवाम में, अवामी मेलनि में या स्टेज ते अचण जे लाइ चपड़ी यकतारे जो ऐं थोरो सिंधी नाइज़्ड पंहिंजे कल्चर जे हवाले सां उहो साम्हूं असांजे आयूं आहिनि। हूअं त असांजूं सहरा पार्टियूं, मिसाल जीअं अदी ज़ेबुनिसा आहे या उन्हनि ज़ुलेखा ख़दीजा आहे, उन्हनि औरतुनि जे उन्हनि प्रोग्रामनि में पंहिंजी वॾी शोहरत हासिलु कई ऐं सहरा पार्टी जे हिसाब सां बि उन्हनि जो वॾो नालो आहे। पर असीं जॾहिं ताज मस्तानी साहिब जो ज़िक्र कंदासीं त पोइ पहिरीं असांखे कलंदर लाल शहबाज़ जी नगरीअ खे सलाम पेश करणो पवंदो त असांजो झूलेलाल लाल साईं जी नगरीअ में ताज मस्तानी साहिबा जिन जो जनमु थियल आहे। ऐं ज़ाहिर तव्हांखे ख़बर आहे त हुनजो नालो ताज त कोन्हे, ताज त कोन्हे, हा बिल्कुलु, हुनजो नालो मुख़्तियार आहे, मुख़्तियार बेगम। मुख़्तियार बेगम हुनजो नालो आहे। ऐं तमामु नंढी ॼमार खां वठी, ऐं ताज मस्तानी साहिबा किथे ॼाई आहे त हीअ कलंदर लाल शहबाज़ जो जेको ऑडिटोरियम आहे हुनजे बिल्कुलु साम्हूं जेको ईअं सम्झो त मुहल्लो आहे असांजे दरिया किनारनि सां रहंदड़ जेके ज़ातियुनि वारा आहिनि, ऐं सोलंगी आहिनि, समेजा आहिनि, मीर बहर आहिनि, मलाह आहिनि, त हिकिड़ो अहिड़ो ख़ानदान। ऐं तव्हां ॾिसंदो त कसरत सां जेके सहरा पार्टीज़ आहिनि उहे घणो करे माई अलवसाई हुजे या माई कज़बानू हुजे या माई नूरबानू हुजे, घणो करे थोरो पंहिंजे जेके सिंध जूं जेके इंडिजीनियस ज़ातियूं आहिनि जिनखे समाट क़ौमूं चऊं था, जेके दरियाए सिंध सां त असांजे ताज साहिबा त ॾिसो सेवण माना दरियाए सिंध, शाह लकी सदर, एॾा कलंदर लाल शहबाज़, त हुनजी जेका अम्मा आहे उहा पंहिंजे तरह जी मक़बूल तरीन सहरा ॻाइण वारी ख़ातून आहे, जेका राज में, पंहिंजे भाग में, पंहिंजे फैमिलीअ में, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि जेके हुनजा फैमिली फ्रेंड्स आहिनि, त
पोइ हाणे ॾिसो न त इहो बदक जे बचे खे तरण त केरु कोन कहिड़ो सेखारींदो सेखारियो आहे। आहे बिल्कुलु बदक जो बचो, बदक जो बचो हा, आहे ऐं हीअ ताज मस्तानी आहे। ताज मस्तानी आहे। त अम्मा जॾहिं सहरा ॻाए पई ऐं रिदम वॼे पियो, वरी ताज मस्तानी साहिबा जिन जो बाबा साईं बि जेको असांजो ॾाढो सुठो दोस्त, उहो वरी खंजरी वॼाइण ते महारत हुई हुनजी हुई। त इहे सभु हिकिड़ो यानी सम्झो त इहे ॻाइण वारी पार्टी त घर में मौजूदु हुई, मौजूदु आहे, हा बिल्कुलु। उहो घर ताईं पंहिंजे मोहल्ले ताईं त माशाल्लाह ताज जो मुख़्तियार जे नाले सां पंहिंजे माउ सां गॾिजी ॻाइण वॼाइण में वॾो हथो जी। त हाणे अञा ताज ते माना ताज ते वॾी गुफ़्तगू थींदी, पर छो न हिकिड़ो नख़मो पाण ॾिसूं ॿुधूं था, दोस्तनि खे ॿुधायूं था, उनखां पोइ वरी ॻाल्हाईंदा। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ताज मस्तानी आवाज़ में ही ख़ूबसूरत नख़मो। हजार जाम गिरा में फिदा बनाम अली 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 लाल मेरी पत रखियो भला
वेलकम बैक साहब हाणे जीअं त मूं शुरू में जेका ज़िक्र कयो त जलाल चांडियो बि कंहिंजे जे करे आयो माना का शइ हुई पोइ जलाल चांडियो खे ॾिसी वरी हसरत थी जेका रुबीना हैदरी साहिबा त पोइ हाणे ताज मस्तानी लाइ पाण चई सघूं था त ताज मस्तानी बि रुबीना हैदरी जे खे ॾिसी या के ॿियनि खे ॾिसी हुनखे शौक़ु थियो या हुनखे बचपन खां शौक़ु हो ॾिसो न इहो त असीं तइ करे आयासीं त हुनजे राग घर में आहे ठीकु आहे ऐं उहो लोक राग आहे लोक राग जी बि कहिड़ी सिन्फ़ आहे सहरा आहे लाॾा आहिनि ठीकु आहे उहो त हुनजे अंदर में हो हिकिड़ो ठीकु आहे ऐं हुनजो ॼाए ॼमंदे हुन अहिड़ी माउ जी झोलीअ में अखियूं खोलियूं आहिनि जेका जेकॾहिं हुनखे थञ पई ॾिए त हू शादी में सहरा पई ॻाए त इहो हुनजे थञ में शामिल थी वियो पर पोइ अशरफ इहो जीअं माण्हू खे माण्हू जो नसीब आहे न जीअं हिन प्रोग्राम जे लाइ मुर्तज़ा मजबूर जो असीं नसीब थियासीं उहो असांजो नसीब थियासीं तव्हीं मुंहिंजो नसीब थियो ऐं असां कॾहिं सोचियो हो त को असीं हीअं वेही प्रोग्राम कंदासीं ऐं मुर्तज़ा मजबूर साईं असांजो प्रोड्यूसर हूंदो ऐं अशरफ मूंखे एक्सपर्ट ठाहे वेहंदो हालांकि आउं एॾो ॼाणू कोन आहियां ऐं सिर्फ़ु पंहिंजा मुशाहिदा ऐं उन्हनि सां उथ वेह जूं ॻाल्हियूं आऊं असां या उनजो फन मूं कीअं ॾिठो ऐं उन ते रोशनी विझंदो आहियां त ताज साहिबा जो ज़िक्र कंदे त हुनजो नसीब छा हो उहे साथी फ़नकार हाणे हुनखे प्रोफेशनल त ॻाइण वारी थियणो हो न बिलाख़र हू जीअं घर में पैदा थी आहे जंहिंजी अम्मा पई सहरा ॻाए त हुनखे बि त कुझु न कुझु ॻाइणो आहे हाणे सहरा पार्टी त जॾहिं शादी थिए न पर महफ़िलूं त रोज़ आहिनि कलंदर साईं जा मेला रोज़ आहिनि सचल साईं जा मेला आहिनि रकिल शाह जेॾां तव्हां निकिरो मिसरी शाह सिंध जो त मेलो हर महीने में को न को त मेलो आहे त फ़नकार खे रोज़गार करणो आहे त इन करे ताज साहिबा जी ख़ुशि नसीबी आहे अशरफ आउं चवंदो आहियां ऐं ख़ुदा जो कसम मुंहिंजे अखियुनि में पाणी ईंदो आहे छो करे मूंखे उस्ताद न मिलनि न मूंखे साईं निसार हुसैनी न मिले त आउं इहो त घर में जीअं ॿिया मुंहिंजा सौट मासा त घुमनि फिरनि पिया या मूंखे शेख अज़ीज़ साहिब जहिड़ो अज़ीम उस्ताद न मिले मूंखे ख़ान मोहम्मद पंवर साहिब जहिड़ो उस्ताद न मिले मूंखे जोहर हुसैन साहिब जहिड़ो उस्ताद न मिले मूंखे साईं अला बचाए मेंद्रे जहिड़ो उस्ताद न मिले उस्ताद खां सवाइ अंधेर आहे त ताज मस्तानी हाणे तव्हां मूंखे पाण ॿुधायो त हुनखे केरु उस्ताद मिलियो आहे हुनखे उस्ताद मिलियो आहे ग़ुलाम हुसैन कलेरी तव्हांखे असांजे हिन प्रोग्राम में बार बार ज़ुल्फ़िकार मज़हर हुसैन जेके बि क्लासिकल ॻाइण वारा आया आहिनि न उन्हनि असांखे ॿुधायो आहे त असां राग पोइ सिखियो आहे रिदम पहिरीं सिखियो आहे छो त बेसुरो हली वेंदो बेतालो नथो हली सघे त हाणे ताज जेका आहे न उहा त ढोलक ते ॻाइण वारी हाणे हुनखे महफ़िल में ॻाइण जे लाइ लयकारी सेखारण वारो ग़ुलाम कलेरी ऐं ही उनजो बुनियादी उस्ताद आहे माई बाप आहे हू हुनजो पीउ आहे हुनजो उस्ताद आहे जीअं हुनखे महफ़िल जो रुख ॾिसी मुख ॿोलण वारी ॻाल्हि आहे न उहा सेखारी आहे उस्ताद सेखारींदा आहिनि न विख कीअं खणिजे ऐं ही मजमो छा आहे हिते छा ॻाइणु घुरिजे त ताज साहिबा खे हुन रुबीना हैदरी साहिब जे स्टाइल में चपड़ी अख़्तारो खणायो शुरूआत वारनि ॾींहंनि में हुनखे टोपी बि पाराई मूंखे आउं उते अचां थो पर छाकाणि त हुनखे हुनजो अंदाज़ जीअं तव्हां चयो उहो मस्ताना हो ऐं हुनखे बेख़ुदी हुई ऐं त हुनजे तव्हां ॾिठो हूंदो त चपड़ी अख़्तारे वारनि सां झालर जे जलाल चांडियो रुबीना हैदरी अहिड़ी तरह सां ताज साहिबा जो जेकॾहिं हीअं 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 हले त अवाम ॾिसे झालर ते छा लिखियल आहे ताज मस्तानी इन करे बख़्शण महिराणवी हुजे या नसीर मिर्ज़ा हुजे उहो जॾहिं बि स्टेज ते ताज खे घुराईंदा आहियूं त चवंदा आहियूं त हाणे अचे थी मस्तानी मस्तानी ताज मस्तानी मतिलबु हाणे छा आहे जो असांखे वरी पाण खे ख़ुशी इन करे थिए थी त ताज मस्तानी जो पाण सां जेको तालुक़ु रहियो रेडियो में उहो तमामु गहरो के आर्टिस्ट हूंदा ॾिसां माना जीअं हिन सां हिकिड़ी गफ़ूर खोसे साहिब जे करे या तव्हां वटि तीअं प्रूव थी ऐं पर हाणे जी कल्लो की ॻाल्हि आहे पर हाणे इनखे वॾो टाइम थियो आहे त कल्लो की ॻाल्हि आहे ॾिसूं था त ईअं वेठी हूंदी कचेरी थींदी उन खां पोइ जेको हुनजो स्टाइल हो उहो त हुन छॾे ॾिनो पोइ वरी बाक़ाइदा हुन ॿियो स्टाइल शुरू कयो ऐं बाक़ाइदा हुन में पुख़्तगी बि अची वई जेका पहिरीं गायकी हाणे उन पुख़्तगी ते पाण पोइ रोशनी विझंदासीं छो न तव्हां असां ऐं असांजा दोस्त गॾिजी ॿुधनि ताज मस्तानी आवाज़ में हीउ ख़ूबसूरत नग़्मो
वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महराण जे रागी असीं उनजी ख़िदमत में महराण टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं। महराण जे रागी जे अॼु ॿिए हिसे में हींअर असां गुफ़्तगू करे रहिया आहियूं असांजी सिंध जी तमामु वॾी फ़नकारा ताज मस्तानी जी शख़्सियत ते। त साहिबु हाणे मूंखे त उहो ॾींहुं पञा विसरियो कोन्हे, कल्हो को ॾींहुं आहे त जॾहिं फस्ट टाइम रेडियो ते आई हुई त कलेरी सां आई हुई, तव्हांजी ऑफिस में आई हुई, मरू मनवर बलोच में वेठो हो ऐं हिनखे उन टाइम में बाक़ाइदा सिंधी टोपी ऐं हो ऐं पोइ कंहिं हिनखे चवंदो आहे हिते रेडियो ते जेकी अची त पोइ हीअ तुंहिंजो स्टाइल जेको आहे उहो तूं सेवण छॾिया। पोइ कंहिं मूंखे यादि कोन्हे पर को हो प्रोड्यूसर हिनखे चयो ऐं जीअं तव्हां त ॾाढो ईअं नफ़ीस हूंदा न, तव्हां कंहिंखे चई न सघंदा हो, पर कंहिं माण्हू हुनखे चयो ऐं पोइ कुझु अरसे खां पोइ जॾहिं हिन पंहिंजो लिबास चेंज कयो हो त पोइ बाक़ाइदा उन खां कलेरी खां पोइ वरी शायदि हिन उस्ताद न्याज़ खां बि कुझु सिखियो ईअं न सर। उन खां पोइ वरी रेडियो जे अंग ढंग में हिन ॻाइणु शुरू कयो। त माना पहिरियों जेको हुनजो उस्ताद रहियो आहे या जेको पहिरियों जेको मैदान मिलियो आहे ताज मस्तानी खे, सो उहो मेला मलाखड़ा पहिरीं हितां रेडियो मिलियो आहे, उन खां पोइ शायदि वई आहे होॾां। हाणे हिते केतिरी क़दुरु तव्हां इहो बिल्कुलु तव्हां बहितर चओ पिया, पर बुनियादी जेका सुञाणप ग़ुलाम हुसैन कलेरी जे तवसुस सां आहे उहा अवामी आहे। अच्छा, पहिरीं हुनजी जेका अपीयरेंस आहे या जेको हुनजो ज़ाहिर थियणु आहे, हुनजो मुतारफ़ थियणु आहे, उहो स्टेज आहे। अच्छा, ऐं उहो स्टेज बि असांजे जेको सिंध जो ख़ासि अवामी रंग, उहो जेको रंग आहे मेलनि वारो। ऐं छाकाणि त कलेरी साहिब जो असां सां अचणु वञणु ऐं उनजो इंतिहाई विझड़ाइप असांजे म्यूज़िक सेक्शन सां, त ताज मस्तानी साहिबा खे असां अप्रूव कयो, बल्कि मूं अप्रूव कयो। ऐं उनखां पोइ असांजी जेकी शुरूआती रिकॉर्डिंग्स आहिनि उहे असां हुनजूं चपड़ी अख़्तारे सां, पर पोइ उस्ताद नियाज़ हुसैन, फ़ैरोज़ गुल जी जेका तरबियत आहे ऐं ग़ुलाम हुसैन कलेरी जी जेका लयकारी आहे, उन्हनि गॾे मस्तानी साहिबा जे फ़न खे उन में निखार आंदो, उन में सूंहं आंदी, उन में जेको तव्हां लफ़्ज़ पुख़्तगीअ जो चयो आहे। उनखां पोइ कल्चर डिपार्टमेंट सिंध जो सकाफ़त खातो आहे ऐं अशरफ जंहिं माण्हूअ खे, जंहिं गायका खे, जंहिं राॻीअ खे, जंहिं साज़कार खे शाह लतीफ़ जे स्टेज मुयसरु थी वञे, हमीद आख़ून साहिबु ख़ासि तरह सां हुनजो नालो वठंदुसि, त जॾहिं हीअ शाह लतीफ़ जे स्टेज ते मुतारफ़ थिए त तव्हां सची पुछो त रुबीना साहिबा जो मैदान त वरी अञा ॿियो अवामी हुयो। अच्छा, हिन जी गायकी में शाह लतीफ़ साईं ऐं सचल सरमस्त, हिन जेका मूंखे अॼु बि पहिरीं तरह चङी तरह सां ॻाल्हि आहे त यादि आहे त हुन असांजे सचल साईं जी जेके आऊं कीअं आतण वञा जॾहिं मुंहिंजो चरखो चयो न करे, त रुबीना त मूं ॿुधायो त अवामी कलाम ॻाईंदी, हिन क्लासिकल शाइरनि जा असांजे सुठनि शाइरनि जी सुठो इंतख़ाब शाह लतीफ़ ऐं सचल। उहो आऊं ज़रूरु तव्हांखे त चवां त अशरफ जीअं उस्ताद आहिनि, ऐं अब्दुल गफ़ूर खोसे खे कीअं विसारियां, ऐं असलम चन्ना साहिब खे कीअं विसारियां, असीं ग़ुलाम हुसैन कलेरी खे कीअं विसारियां। ख़ुदि ताज मस्तानी बि सजाई ज़िंदगी पंहिंजे उन्हनि मोहसिननि जो ज़िक्र एतिराम सां करे थी, त उनजी तरबियत असां बि कई। रेडियो पाकिस्तान ते असां हुनखे सुठनि कलामनि जी चूंड ऐं उनखे मोकिया। कल्चर डिपार्टमेंट जेको आहे, हबीबुल्ला मेमन साहिबु आहे, अब्दुल हमीद आख़ून साहिबु आहे, उन्हनि पोइ हुनखे हिन जेका शोहरत आहे उहा अवामी लोक विरसा जा जेका मेला आहिनि असांजे इस्लामाबाद में थींदड़, तव्हांखे ख़बर आहे त सालाना 23 मार्च ते जेके ज़बरदस्त यौम पाकिस्तान जूं जेके तक़रीबात थियनि थियूं, त हर कल्चर डिपार्टमेंट, हर सकाफ़त जो उते परफॉर्मेंस थींदी आहे, त मस्तानी उते पंहिंजे फ़न सां, पंहिंजे आवाज़ जी पुख़्तगीअ सां मैदान मल्हाया आहिनि। उनखां पोइ तुर्की आहे, अमेरिका आहे, लंडन आहे, फ्रांस आहे, हू हिकिड़ी नेशनल कोन आहिनि, इंटरनेशनल रिप्यूट जे माशाअल्लाह हुनखे तमामु सुठा वॾी सतह जा हुनखे अवॉर्ड बि मिलिया आहिनि। ऐं हू हिन वक़्तु असांजी दौरे हाज़िर में हिकिड़ी नुमाइंदा अहिड़ी फ़नकार आहे जेका जंहिं स्टेज ते चढ़ंदी न, पोइ उते अवामी कलाम ॻाए, शाह लतीफ़ ॻाए, सचल ॻाए, या हिकिड़ो माण्हू आहे इहो ॻाईंदी, त माना हू पंहिंजे लाइ हिकिड़ी हर दिलि में जाइ ठाहींदी। वाह दादा, हाणे आख़िरी हिसे खां अॻु में चवंदा हिकिड़ो कलाम ॾिसो ॿुधूं था, हुन खां पोइ वरी पाण आख़िरी कुझु तव्हां ॻाल्हियूं पुछंदुसि। दोस्तो तव्हां ऐं असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था ताज मस्तानी आवाज़ में ही ख़ूबसूरत कलाम।
साहिबु हाणे मुर्तज़ा मजबूर साहिबु असांखे मजबूर करे रहियो त हाणे टाइम बिल्कुलु थोरो आहे त हाणे आख़िरी सुवालु आहे तव्हां खां असां त हुनखे अलाह हुनखे ज़िंदगी ॾे हींअर हू ॿारनि जी माउ आहे माना सम्झो नानी ॾाढी बि थियण वारी आहे पर माशाल्लाह अञा बि हुनजे हुस्न में उहा पुख़्तगी आहे अञा बि जेकॾहिं माशाल्लाह केॾांहुं वञे थी त माण्हू सोचीनि था ॾिसनि था तारीफ़ कनि था हुस्न जे बारे में त साईं एज़ ए आर्टिस्ट ऐं एज़ ए इंसान जो वॾो हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे ठीकु आहे न सुठो इंसान बि रहियो आहे ऐं सुठो आर्टिस्ट रहियो आहे इहे तमामु घटि शयूं रहियूं आहिनि तव्हां हिनखे कहिड़े अंदाज़ में ॾिसो था ताज मस्तानी साहिबा ऐं इंतिहाई उनजो एतिराम कंदो आहियां छाकाणि त हू मुंहिंजे बेहद प्यारे शाइर दोस्त असलम चन्ना साहिब जिन जी घरवारी आहे अलाह साईं एॾो हुनखे ख़ुशि इख़लाक़ एॾो मिलनसार ऐं एॾी महिमान नवाज़ जो मूं चयो त असां हुनजो राग बि ॿुधो आहे हुनजी उन में बि रस आहे ऐं हुन जेको हथ जो बोड़ ठाहे थी उनजी बि रस जो जेको ज़ाइक़ो आहे उन में शीरीन आहे जाइ ते आहे ऐं हूअ ऐं चवां थो त हर दिलि अज़ीज़ आहे हुनखे माण्हुनि जे विच में उथण वेहण जो सलीक़ो आहे ढंग आहे सुठो सुहिणो लिबास पाइण जो ढंग आहे त कंहिं बि माण्हू में जेकॾहिं एॾियूं ख़ूबियूं हुजनि जॾहिं हू मोहे सघे ऐं सुठो ॻाल्हाए सघे सुठो रधे पचाए सघे सुठो ख़ुशि गुफ़्तारी करे सघे त पोइ उहो हिकिड़ो कामयाबु तरीन इंसानु पाण खे सॾाए सघे थो त आउं सम्झां थो त दौरे हाज़िर जी जेके अवामी रागी ख़वातीन आहिनि जिन सां असांजी उथ वेह आहे उन में ताज मस्तानी साहिबा इंतिहाई बावकार ख़ुशि अख़लाक़ ऐं ख़ूबसूरत ऐं पाण खे हमेशह ताज़ा ऐं ताज़गीअ वारी हैसियत ॾियारे हलंदड़ त हिकिड़ो आउं हुनजे लाइ दुआगू आहियां असां हुनजे फन में ॾींहुं राति ऐं चारि चंड लॻाईंदो रहे आमीन आमीन सभु वॾी महिरबानी तव्हांजी त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम मेहरान जा रागी जंहिंमें असां ताज मस्तानी जी शख़्सियत ते ऐं उनजे फन ते गुफ़्तगू कईसीं पहिरें हिसे में असां मोहतरमा रूबीना हैदरी जे फन ते उनजी शख़्सियत ते गुफ़्तगू कईसीं प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहिबु ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त साथ सलामत छपर सबकी मालूम तो भिट जा भिटाई वो भिटते वसई